जॾहिं मीडिया पर्सन बि आहियूं, शहर जे लाइ वाखाण बि कयूं था, यानी मामलात बि ॾिसूं था, त पोइ स्ट्रीट क्राइम जेको असांजो डेली जो अलमियो आहे उन ते असां आवाज़ु छो न खणूं। पोइ इहो ख़्यालु आयो कुदरत जी तरफ़ां, उन ते असां बाज़ाब्ता तौरु एंटी स्ट्रीट क्राइम मूवमेंट स्टार्ट कईसीं ऐं पूरे कराची में असांखे सुठी मोट मिली। अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु पूरे कराची में जेके 17 डिस्ट्रिक्ट आहिनि उन्हनि में असांजा प्रेसिडेंट मुक़ररु आहिनि। हिन वक़्तु स्ट्रीट क्राइम जो जेको रुझान आहे उनखे असां मुख़्तलिफ़ पहलुअनि में ॾिसंदासीं। सही, मंशियात तव्हां ज़िक्र करियो त मंशियात इहो पहलू बि आहे। हिकिड़ो पहलू इहो आहे इंसान ईअं चइजे त बेरोज़गारी खे बि असां ॾिसंदासीं। इन खां अलावा शौक़िया या कंहिं दौर में क्रिमिनल अहिड़ा माण्हू हुया जेके सियासी पार्टियुनि जी आड़ में या कंहिं बि हवाले सां भत्ताखोर हुया, कुझु कमु कंदा हुया। अहिड़ी उन्हनि जी मूवमेंट हुयूं, अहिड़ी उन्हनि जूं शरारतूं हुयूं जेके हाणे उहे त ठापुर थी विया आहिनि, पर उहे शरारतूं नथा छॾनि। पोइ कंहिं हवाले सां सहूलियतकारियूं स्ट्रीट क्राइम जे हवाले सां। इन खां अलावा कुझु अहिड़ा डिपार्टमेंट बि चइजनि त जेके स्ट्रीट क्राइम जी सरपरस्ती कनि था। ॾिसो, तालीम खां वधीक जेकी बजट आहे उहा आहे क्राइम खे रोकण लाइ।